अस्सलाम वालेकुम। असांजी क़ौम में रवाज है तो जेसीं ताईं न्याणी जी शादी न कई वेंदी आहे तेसीं ताईं असां छोकिरा वेठा हूंदा आहियूं। इहो ठीकु आहे? सड़ियल आशिक़ आहे जंहिं लिखियो आहे सवाल, चए थो माना न्याणियूं जेकॾहिं वेठियूं हुजनि, अच्छा हिकिड़ो माण्हू आहे मिसाल, हुनखे 7 न्याणियूं, 8 हुनजो पुटु आहे, मिसाल जी ॻाल्हि। हाणे 7 ई न्याणियुनि जो रिश्तो थिए, तेसीं ताईं हे त वीचारो 50 साल जो थी वेंदो। बाबा जे न्याणी जा मुनासिब रिश्ता अचनि था, तव्हां न्याणी जो निकाह कराए छॾियो। वरी छोकिरे जे लाइ जे मुनासिब रिश्तो मिले थो, छोकिरे जो बि निकाह कराए छॾियो। कंहिं हुन न्याणी जे करे छोकिरो वीचारो वेठो हुजे, यादि रखो पीउ ऐं माउ इन ॿिन्ही जे लाइ, छोकिरो हुजे या छोकिरी हुजे, बालिग़ थियण खां पोइ उनजो जेको बि गुनाह थिए थो, उनजे गुनाह जे अंदरि अधु जा अधु उनजो पीउ ऐं माउ शरीकदार आहिनि, हिसेदार आहिनि। इन जे करे बहितर अमली आहे न्याणियुनि जे लाइ मुनासिब रिश्तो अचे त फ़ौरन न्याणियुनि जो निकाह करायो। पर जेकॾहिं न्याणियुनि जे लाइ अञा मुनासिब रिश्तो नथो सम्झ में अचे, पुटु तयारु आहे, बालिग़ आहे, उनजो निकाह कराए छॾियो, उहो बि वीचारो भले थी वञे। हूअं ई अलाह साईं माफ़ फरमाए असां वटि क़ौम, हाणे त असां वटि रवाजु अहिड़ो पइजी वियो आहे जो असांजा नौजवान 30 सालनि खां पोइ, शायदि असांजो नौजवान नसुल तबाह थी वियो आहे। 30 सालनि खां पोइ असां पंहिंजे नौजवान छोकिरे ऐं छोकिरी खे 35 साल, हाणे 35 सालनि खां पोइ न्याणी जेका उहा वरी शादी कंदी, घर हलाईंदी, ॿार ॼणींदी, पोइ हुनजो नतीजो इहो निकिरंदो आहे 2-3 सालनि में छोकिरी अची घर वरी पीउ माउ जे वेही रहंदी आहे। त बहितर इहो ई आहे जेकॾहिं न्याणी बालिग़ आहे, मुनासिब रिश्तो हुजे त न्याणी जो करायो, पर जेकॾहिं छोकिरे जे लाइ को मुनासिब रिश्तो अची थो वञे त छोकिरे जी शादी करायो। अलाह कंदो आहे, अलाह अमल जी।